अस्सलाम वालेकुम दोस्तों, ता जी ॾिसी सघो था हे शहर जी न साफ़ सफ़ाई न सुथराई, असांजा हितों जा साफ़ ई कुछ वरी जेके त उहे पैसा वठी हिन शइ खे रिकॉर्ड न कंदा आहिनि। ॾिसो मां लाइव हलायां तो लाइव, ॾिसो हे ॾिसो किचिरो, हे ॾिसो मुंहिंजे पोयां ॾिसो किचिरो, केॾो किचिरो आहे, न हिते सफ़ाई आहे न हिते नालियुनि जी सफ़ाई। हे ॾिसो मेन शइ आहे, मेन शइ मेन बाज़ार ॾिसो असांजा साफ़ ई कुझु ॾसनि न, असांजा साफ़ ई चवनि था हीअं असां हूअं असां, वरी मुंहिंजे ख़िलाफ़ पोस्टूं हलाइनि, ईअं थींदो आहे। अॼु मां ॾसींदुमि हिननि खे, हिननि जी असलियत ॾसींदुमि त हे किचिरो आहे, हे किचिरो छो नथा खणनि, ॾसनि न, ॾसनि छो नथा ॾसनि। पाणी न असांजे शहर में गैस, पोइ बि कुझु साफ़ ई लिखनि न, छो न लिखनि, छो त पैसा था वठनि, पैसा ॾोकड़। ठीकु आहे दोस्तों, पोइ मुलाक़ात थींदी बाद में। दिमाग खराब थी, दिमाग तुंहिंजो ख़राब विच लाइफ में नहीं तो करें तकड़े जुमे तो नो सोशल वर्कर थियो और साफ ने के घर कंदो तो करे छा जोड़े मैं नो तो घर न छा सो साफ ने लिखियो तुंहिंजो नालो वतम, हां तुंहिंजो नालो वतम, हां वतम तुंहिंजो नालो इन शहर जो केरा साफी साफी त मां बि आहियां, हां साफी त मां बि आहियां, साफी हां लोगो ॾेखार, छा जो लोगो ॾेखार। अरे असां पाण ई लोग आहियूं यार, असां जो बदनाम तो करे तू, मां तुंहिंजो नालो वतो, हां तुंहिंजो नालो वतो मां, ओचे तू जो को ताना आणे तो न सजो सरासर मां के तो चए तू पैसा वठंदो आहे तू पांडे समझी तो न, वठंदो आहे न तू इंजले पांडे समझे तो। पोस्ट में छा लिखी चंद साहब इन जेको देगरी घर में नालो न त देगरी में वो वरी नए कंदा त वजन। अरे तो के बता मुझे देगरी में नालो न है, मां पाण तुंहिंजे घर में अचे ॾिसियो आहे के मुझे देगरी में नालो न है। हां बाबा मां के तुंहिंजी पी ॿुधायो यार, गाल मुझे ॿुध, असां के ताना न, असां तव्हां के सीनियर आहियूं, भली मां नथो लिखां न त तू सोशल वर्कर पे जो कम कर, असां जे पोस्ट ते तू असां के ताना तोड़ी। बाबा सीनियर त मां के भी को घट टाइम ना थियो, मां भी पुराणो आहियां, तू सीनियर आहे त बस छा बद खलाक बणिया वरी छा तो लिखे त जो का त वांगारू जेके पुलिस का पैसा तो करे वरतो आड़े भंगार तो आहे, पुलिस का पैसो तो वठंदो आहे, जुआरनि का पैसा वठंदो आहे, असांखे चवां असांजे तक जे हिननि खां वॾेरनि खां हिननि खां तू तो सड़ी तू भी वठ न, मां तो झलियो, मां ईमानदार साफ़ी आहियां, मां न वठंदुमि कॾहिं बि पैसा तू घणो मतबरा जा ना, तू मतबरा जा, मां कहियो ॿुधाए यार हाणे हर पर पछरी तू असां ताना तोड़ी है न, तोखे न तोड़ा ताना मतबरा साफ चुप है तो बस, मां मुंहिंजी ॻाल्हि ना चुप है तो बस, मतबरा कारो क्यों थी यार अरे कार का जो पोस्ट लिखे तो मां कार छो तो करे सा सीनियर साफी मां आया साफ़ी और तू, अरे बाबा मां भी साफ़ी आहियां, रिश्वत वठनि था सॼो ॾींहुं, साफ़ सफ़ाई जो वीडियो भरियो त हाणे मां चिड़ियो आहे छो भरियो साईं अर्ज़ चोर बियो बाबा एक बे सा वीडियो न हक सच लिखो, शहर में एतिरो गंद न आहे जेको गंद तव्हां साफ़ कयो आहे। तू जो पंहिंजो अली बाबा 40 चोर जो टोलो आहे सारो, और तू पाण भत्तो वठी जुआ खेॾी, तू वठी तो हिनखे तरीक़ो तव्हां जो सबूत ॾेखार, मूंखे सबूत ॾेखार, असां भली खाऊं पर फेसबुक में तो ताना न आणे न। अरे तू असां मटाओ, तू मटाओ जलेस बाबा खुदा रा शहर के बदनाम न कयो बाबा, साफ़ हज़रत जेको आहे तव्हां में कुछ भी पंहिंजो मसलो पंहिंजे मुंह सां ॾिसो साईं, बाबा शहर के बदनाम न कयो। मां चयो मां सां बेड़ा छो तो करे हरू भरो जो बाबा बेड़ा नथो मैं सिर चुका वटा के का भी पैसा वटाओ तो जो मुझे सा कम ही ना है। जलेस यार तू वञ बाबा, मां झलियो वासे, तू वञ न मां वञा न तो छॾो, जेको थियो सो थियो, कुछ ईमानदारी शो भॼियो न तू न भगे, तू मुड़स माण्हू आ, तू सच लिखंदो आ, न तू जुआ खेॾींदो आ, न तू भत्तो वठंदो, तू वञ न वठंदो मां सबूत ॾेखार। ए ठीक है वायदा तो मट से वञ बाबा, तू हेरे वञ, तोरे में रिकॉर्ड ए मुल्क के सुधारिंदा है साफ़ टोकिनो मास लूसी एक बे सा विड़न था पिया है अजीब दादागिरी तो बाबा वञ तू बठे तू भी वञ साईं, खाए सही आ तो बारे में अच बाकी न साफ़ यासर त किन थियण वारो हाणे जो हिक बे के भी नथा सहन, शहर जा छा हमदर्द सोखी हुंदा।